वीडियो में गाल कंदासीं उस्ताद मंज़ूर सखीरानी के बारे में। तो उस्ताद मंज़ूर सखीरानी केर ऐं किथां जो आहे दोस्तों, ऐं उन जो पहिरियों एल्बम कॾहिं जेको आहे सो आयो, कहिड़े तारीख़ ते, ऐं उन खां अलावा मंज़ूर सखीरानी खे अगवा कंहिं करायो, तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं। वीडियो किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों उस्ताद मंज़ूर सखीरानी दादू शहर जो रहाकू आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त उस्ताद मंज़ूर सखीरानी मैट्रिक ताईं तालीम हासिल कई ऐं उन खां अलावा राग रूप जो हुनखे वॾो शौक़ु हूंदो हुयो। दोस्तों 1983 में उस्ताद मंज़ूर सखीरानी जो पहिरियों एल्बम रिलीज़ थियो, जंहिंजा कुछ गीत मां तव्हांखे वीडियो जे शुरूआति में बि ॿुधाया। उहो पहिरियों एल्बम हुयो उस्ताद मंज़ूर सखीरानी जो 1983 में। दोस्तों मंज़ूर सखीरानी खे अगवा कंहिं करायो, छाजे करे इहो तव्हांखे ख़बर आहे त उस्ताद दादूअ मां खजी वियो हो अगवा थी ऐं कुझु टाइम धाड़ेलनि वटि बि हुयो। त दोस्तों इन ॻाल्हियुनि में खोड़ सारूं अफ़वाहूं बि आहिनि त हिन खे परू धाड़ेल अगवा करायो हुयो। त हाणे इन में का ख़बर कान्हे का त छा वाकई परू धाड़ेल छाजे करे अगवा करायो मंज़ूर सखीरानी खे, ऐं मंज़ूर सखीरानी उहा कहिड़ी ॻाल्हि थी जंहिंजे कावड़ जे करे ऐं परू धाड़ेल मंज़ूर सखीरानी खे अगवा करायो। त दोस्तों मंज़ूर सखीरानी सिंध जो एक बेहतरीन फ़नकार हुयो ऐं अॼु ताईं बि उनजा गीत जेको आहे सो झंग झर में माण्हू ॿुधनि था। सिंध जा जेके बि फ़नकार आहिनि, सिंधी ॿोली असांजी प्यारी आहे, इन जे करे सिंध जा जेके बि फ़नकार आहिनि उन्हनि सां सिंधी पंहिंजा प्यार कंदा आहिनि ऐं उन्हनि जा गीत ॿुधंदा आहिनि। त दोस्तों उस्ताद मंज़ूर सखीरानी खे जेको आहे सो परू धाड़ेल चवंदा अगवा करायो ऐं कुझु गीत में या कंहिं प्रोग्राम में अहिड़ी का ॻाल्हि करे छॾी जेको आहे सो उस्ताद मंज़ूर सखीरानी, जंहिंजे करे परू धाड़ेल खे कावड़ लगी ऐं परू धाड़ेल उनखे अगवा करायो। तो दोस्तों पोइ परू धाड़ेल जॾहिं अगवा करायो हिनखे त परू धाड़ेल उस्ताद मंज़ूर सखीरानी छा अगवा जे लाइ भुंग भरे मोटियो या पुलिस उनखे बाज़ियाब करायो, तफ़सीली वीडियो इंशाल्लाह नेक्स्ट खणी ईंदासीं। वीडियो किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी